अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और है मारवी थी सबका पहले शाम का नाज़रीन सुप्रीम कोर्ट इमरान खान खिलाफ तोहीन अदालत की दरख्वास्त मुदनी लाइ मुक़रर करे छॾी। सुप्रीम कोर्ट दरख्वास्त ते 5 रुकनी बेंच जोड़ण जो हुक्म ॾेई छॾियो। लार्जर बेंच थोड़ी देर बाद तोहीन अदालत केस की बुनी कंदी। दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त पीटीआई जे धरणे दौरान सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो वियो। मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। नून लीग इस्लामाबाद में पीटीआई के धरणे के फ्लॉप शो करार ॾेई छॾियो। मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि खिलाफ केस दाख़िल करण जो फ़ैसिलो। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी सुनाए त मुल्क जे अवाम इमरान खान की सियासत के रद्द करे छॾियो, जे सबब हू ख़ाली हथे वापस हले पियो। डी चौक ते पीटीआई जे एहतजाज दौरान सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो वियो। घर वज़ीर आनस नावला चयो आहे त मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण वारनि जे खिलाफ केस दाख़िल करणु घुरिजे। पीटीआई मशीयत सां गॾु पुलिस जो बेड़ो गर्क कयो। हालतूं ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। पीटीआई जे इस्लामाबाद में धरणो ख़त्म, कारकुन घरनि ॾांहुं रवाना। इमरान खान हुकूमत खे 6 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। 6 ॾींहनि में असेंबलियूं तोड़े चूंडुनि जो ऐलान कयो वञे। इमरान खान जे इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब। संदसि चवण त कराची में पीटीआई जा 3 कारकुन शहीद थी विया। आज़ादी की तहरीक खे रोकण लाइ हर तरीक़ो इस्तेमाल कयो वियो। डी चौक ऐं लिबर्टी चौक ते आंसू गैस जी शेलिंग जो सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। पुरअमन एहतजाज संदन हक़ आहे, हू जॾहिं चाहे नथी सघनि था। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान पैदा कयल हालतुनि मुल्क खे दफ़े तरफ़ वठी वेंदियूं। इम्पोर्टेड हुकूमत खे इन फौज ऐं पुलिस सां विढ़णु चाहे थी। कराची में इमरान खान के ऐलान का पोइ नुमाइश चौरंगी ते लगल पीटीआई जो धरणो ख़त्म, ट्रैफिक की रवानगी बहाल। अखबारनि जो चवण आहे त एहतजाज जल्दी हक़ आहे। पुलिस कारकुननि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। फौरी तौर चूंडूं न कराई वियूं त ॿीहर धरणो हली वेंदो। उमरकोट में पीटीआई कारकुननि की गिरफ्तारी। अगवान ते केस दाख़िल करण खिलाफ शिटरबंद हड़ताल, कारोबारी मरकज़ बंद। एमएनए लाल माली जरबानी में एहतजाज, पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं। मचल माण्हुनि पुलिस मोबाइल जा शीशा तोड़े छॾिया। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गदियल इजलास अॼु 6 बजे तलब करे वरितो। सदर पारां पार्लियामेंट जो गदियल इजलास आइन जे आर्टिकल 54(1) तहत तलब कयो वियो। घरू खाते की दरख्वास्त इस्लामाबाद के रेड जोन में फौज मुक़रर। नोटिफिकेशन मौजूद फौज के आर्टिकल 245 ते घुरायो वियो। पार्लियामेंट हाउस सुप्रीम कोर्ट ऐं ऐवान सदर समेत ॿिनि सरकारी इमारतुनि की हिफ़ाज़त यकीनी बणाईंदी। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं, कर्ज़ जी किस्त जारी करण ते डेडलॉक बरक़रार। IMF पाकिस्तान सां ॻाल्हियुनि जो पधरनामो जारी करे छॾियो। पधरनामे मूजिब IMF तेल ऐं डीज़ल तां सब्सिडी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। कर्ज़नि जी नई किस्त लाइ पाकिस्तान खे तेल ऐं डीज़ल जा अघ वधाइणा पवंदा। सिंध के बिराजन में पानी की मजमूई खोट 38 सेक्टर ताईं पहुंची वई। गुडू बिरास में 4.5, सखर बिरास में 10.5 और कोटली बिरास वटि
एकड़ 2.5 सुप्रीम कोर्ट बरकरार। वाणिज्य कोर्ट खिलाफ मुख्तलिफ शहरन में आबाद का सरापा एहतजाज पिणन मुजाहरा ऐं धरना। वाणिज्य फराहमी जो मुतालबो। खैरपुर इंतजामिया गैस्ट्रो ते कंट्रोल में नाकाम। 24 कलाकन अंदर वधीक 27 वारड़ा अस्पताल भेड़ा। एक हफ़्ते अंदर गैस्ट्रो में मुब्तला वारन जो अंग 226 थी वियो। अस्पताल में बिस्तरन जी कोट। एक बेड ते 3 वारड़ा सुम्हारे इलाज के अंदर। आई सिंध में मैट्रिक जा इम्तिहान जारी। नवाबशे में 9 क्लास से इंग्लिश जो परसों वक्त का आगाह। इम्तिहानी सेंटर्स से शागिर्द मोबाइल फोन जरिए सरेआम कॉपी करने में मसरूफ रहा।